नज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आया बिशारत सुमरो आया संझा सैयद हल्ला से हेडलाइंस पर सुप्रीम कोर्ट पाण मुराद नोटिस से ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी। पीटीआई जे वकीलनि तफ़सीली दलील ॾियण लाइ सुभाणे ताईं मोहलत घुरी वरिती। गॾियल अपोज़िशन जे वकीलनि ऐं सिंध हाई कोर्ट बार जे वकीलनि दलील मुकमिल करे वरिता। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल दिमाग़ ॾिना त अदालत रियासती ऐं परॾेही पॉलिसी जे मामलनि में मुदाख़िलत नथी करे सघे। अदालत पॉलिसी मामलनि जी जांच में नथी पवणु चाहे। अदालत जो फोकस रुॻो डिप्टी स्पीकर जी रूलिंग आहे। डिप्टी स्पीकर जी रूलिंग खे ॾिसणो आहे त छा उनखे छूट हासिल आहे या न। पीपी जे वकील रज़ा रबानी दलील ॾींदे चयो त बेइतमादी रिथ अचण बाद स्पीकर वटि वोटिंग खां सवाइ रिथ रद्द करण जो अख़्तियार ई न आहे। डिप्टी स्पीकर जे आर्टिकल 5 खे बुनियादु बणाए रूलिंग आइन ख़िलाफ़ आहे। आइन मुताबिक़ बेइतमादी रिथ ते ॾिनल मुदे में वोटिंग थियणु लाज़मी आहे। अदालत क़ौमी सलामती कमेटी जे गॾिजाणी जा मिनट्स ऐं केबल तलब करण जो बि हुकुम ॾेई छॾियो। चीफ जस्टिस 31 मार्च वारे इजलास जा मिनट्स तलब करे वरिता। जेकॾहिं असां गद्दारी कई आहे त आर्मी चीफ ऐं DG ISI सबूत को माॾो आणे। असां इहो ॾोह न कयो त कंहिं परॾेही ताक़त खे दावत न ॾिनी। हाणे अछा कारा पधरा थियणु घुरिजनि। निगरान सेटअप लाइ सदर जो को ख़त नाहे मिलियो। आरिफ अलवी ऐं इमरान ख़ान आइन जी भनकड़ी कई आहे। पहिरियां उनजो फ़ैसिलो थींदो, बाक़ी ॻाल्हियूं बाद में थींदियूं। मुस्लिम लीग नून जे सदर शहबाज शरीफ जूं इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। इमरान ख़ान आइन ऐं जमहूरियत खे बाहि लॻाइण जी कोशिशि कई। असां इमरान ख़ान जी बग़ावत ख़िलाफ़ मज़ाहिमत कंदासीं। पाकिस्तान में अहिड़े निज़ाम जी ज़रूरत आहे जेको गैर जमहूरी हुकूमत खे इक़्तिदार में अचण खां रोके। इमरान ख़ान अहिड़ो गैर आइनी निज़ाम चाहे थो जेको उन जहिड़नि आबरनि जो दिफ़ा करे, पर खेसि अहिड़ियुनि कोशिशुनि में नाकामी थींदी। इमरान ख़ान जमहूरी वोट खां बुज़दिलनि वांगुरु फ़रार थियण जो रस्तो अख़्तियार कयो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो बरतानवी अख़बार में लिखियल मज़मून। बेइतमादी जो हरबो नाकाम थियण ते असेंबलियूं टोड़ियूं वयूं। उमीद आहे त अदालत इंसाफ़ करे असेंबलियुनि खे बहाल कंदी। करप्शन जो मीटर चालू रखण लाइ पार्लियामेंट खे पामाल कयो वियो। अलीम ख़ान, इमरान ख़ान ऐं संदसि घरवारी ते संगीन इल्ज़ाम लॻाया आहिनि। ओस्मान बोज़दार माल गॾु करे पाण वटि रखी छॾींदो हो। उहो वक़्तु परे नाहे जॾहिं ओस्मान बोज़दार उन्हनि ख़िलाफ़ सुल्तानी शाहिद बणिजी वेंदो। नून लीग अॻवान ख्वाजा आसिफ जूं सुप्रीम कोर्ट ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हियूं।